जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नवाबशाह में, जिते थैलेसिमिया जे बारे में अवेयरनेस प्रोग्राम कयो वियो आहे, जंहिंजी मेज़बानी प्रिंसिपल मैडम लाला रुख बलोच कई आहे, जंहिंमें डायरेक्टर कॉलेजिस ऐं ॿिया महिमान शरीक थिया आहिनि। अचो त उन्हनि महिमाननि खां, कॉलेज जे प्रोफेसरनि खां, प्रिंसिपल खां ऐं शागिर्दनि खां पुछूं था वधीक बारे में छा था चवनि। अस्सलाम वालेकुम। अॼु असां डिग्री कॉलेज जेको आहे गर्ल्स डिग्री कॉलेज नवाबशाह में हिकिड़ो जेको आहे ड्रामो पेश कयो, जेको बेस्ड ऑन द थैलेसिमिया हो। उन में असां इन नियत सां पेश कयो, इहो ॾेखारण जी कोशिशि कई त महिरबानी करे शादी खां अवल थैलेसिमिया जी टेस्ट एच बी इलेक्ट्रोफोरेसिस ज़रूरु करायो, न त जेको आहे त अॻिते हली करे तव्हांजे ॿारनि खे बि उहे ई मुश्किलात फेस करणियूं पवंदियूं जेके असां ड्रामे में हुन ॿार ऐं हुनजे वालिदेन जूं ॾेखारियूं, ऐं जेके असां ऐं असांजा वालिदेन हिन वक़्तु पेश करे रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम किरण है और मैं थैलेसीमिया मेजर की पेशेंट हूँ। आज डिग्री गर्ल्स कॉलेज में यहाँ जो फंक्शन हुआ वो इसलिए हुआ, ज़्यादा मेन मकसद ये था कि अवेयरनेस के लिए थैलेसीमिया के बच्चे इसलिए पैदा होते हैं क्योंकि जो माँ बाप अपना टेस्ट नहीं करवाते हैं एचबी इलेक्ट्रोफोरेसिस, उसका टेस्ट करवाएं तो बच्चे नॉर्मल पैदा होंगे, और ये ज़रूरी है क्योंकि हमें पाकिस्तान को महफूज करना है इस बीमारी से। थैंक यू। आऊं लाला रुख बलोच आहियां, प्रिंसिपल गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नवाबशाह। अॼु असां पाण वटि थैलेसीमिया अवेयरनेस सेशन रखियो, ऐं इहो जेको सेशन हो उन सिलसिले जी कड़ी हुई जॾहिं मूं थैलेसीमिया सेंटर विज़िट कयो, ऐं मूंखे उन्हनि खां ॾाढो इम्प्रेस थियसि जहिड़े नमूने हू इन कार्य ख़ैर में कमु कनि पिया। मूं बि चाहियो त पंहिंजो हिसो मिलायां, ऐं उन्हनि खे मूं वेलकम कयो, ऐं उन्हनि खे मूं चयो तव्हां मुंहिंजे कॉलेज में अचो ऐं इहो सेशन कयो, ॿारनि खे आगाही ॾियो ऐं थैलेसीमिया जे बारे में, उनखां बचाव जे बारे में। त इन सिलसिले में अॼु असां पंहिंजे कॉलेज जे ऑडिटोरियम में इहो प्रोग्राम रखियो, ऐं उन में 1000 प्लस स्टूडेंट्स इहो सेशन अटेंड कयो। ऐं थैलेसीमिया बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु असां गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नवाबशाह में आया आहियूं। अवेयरनेस प्रोग्राम असांजो थैलेसीमिया खां कीअं बचिजे उन जे लाइ असां मज़न प्रिंसिपल अदील लाला रुख बलोच ऐं डायरेक्टर कॉलेजिस ऐं स्टाफ मेंबर जा थोरात आहियूं जिन असांखे मौक़ो ॾिनो, ऐं मां पंहिंजे टीम जो तमामु घणो थोरातो आहियां जिते आया, ऐं तमामु सुठी ॻाल्हि वधि में वधि जेको आहे सो शिरकत कई इस कॉलेज जे छोकिरियुनि, ऐं उन्हनि ताईं असांजो पैगाम वियो। बुनियादी मसइलो असांजो इहो ई आहे त थैलेसीमिया खे कीअं रोकिजे, तो थैलेसीमिया जे लाइ इहो ई आहे त शादी खां पहिरियों टेस्ट कराइजे। मां हिकु दफ़ो वरी पूरे सिंध जे पूरे पाकिस्तान जे माण्हुनि खे अपील कंदुसि त महिरबानी करे शादीअ खां पहिरीं टेस्ट करायो, त जीअं असां पंहिंजे नसलुनि खे थैलेसीमिया खां बचाए सघूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही थैलेसीमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी वारनि जेको प्रोग्राम अवेयरनेस जो कयो आहे, ही तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। जेकॾहिं अहिड़ा प्रोग्राम सभिनी कॉलेज में थींदा त मां सम्झां थो त जेके थैलेसीमिया जा पेशेंट्स आहिनि, नंढा ॿारड़ा, उन्हनि जी तमामु भलाई थी वेंदी, तमामु नेकी थी वेंदी। मुंहिंजी सभिनी कॉलेज जे प्रिंसिपल साहिबान खे इहा गुज़ारिश आहे त इहे पेशेंट वेलफेयर सोसाइटी जेका आहे थैलेसीमिया जी, इन्हनि खे पंहिंजे कॉलेज में जेको आहे मौज़ू टाइम ते घुराइनि, ऐं ब्लड डोनेट जे लाइ ॿारनि खे मोटिवेट कनि, ऐं पाण बि स्टाफ मेंबर्स जेके आहिनि उहे जेके ब्लड ॾेई सघनि, तंदुरुस्त हुजनि, सेहतमंद हुजनि, उहे ज़रूरु ब्लड डोनेट कनि। इन में असांजे नंढा नंढा बच्चनि जो, नंढा नंढा ॿार जेके थैलेसीमिया जा पेशेंट्स आहिनि उनजो तमामु घणो भलो थींदो ऐं नेकी थी वेंदी। वॾी महिरबानी। मैं इस टैबलो में डॉक्टर का रोल किया था। मेरे पास ऐसे वो आए थे पेशेंट जिन्होंने शादी से पहले अपना टेस्ट नहीं करवाया, तो फिर उनके जो बेबी हुआ उसे जो थैलेसीमिया मेजर था, तो मैं सबसे गुजारिश करती हूँ कि शादी से पहले थैलेसीमिया इलेक्ट्रोफोरेसिस का टेस्ट करवाएं। अदा ही जेको तव्हां अॼु प्रोग्राम कयो ॾाढो ज़बरदस्त, असांजे ॿारनि खे जेका आहे असां ॾाढी तव्हां अवेयरनेस ॾिनी, ऐं मुंहिंजे ख़्याल में त असांजे स्टूडेंट खे ख़बर ई न हुई त थैलेसीमिया जी बीमारी आहे छा। पर मां हिकिड़ो तव्हांखे सजेस्ट कंदमि त हीअ बीमारी जेका आहे न, असां मुंहिंजे ख़्याल में त घणो करे बहिराड़ी जे ॿारनि में। अली शेख है, आई एम एसोसिएट प्रोफेसर इन इकनॉमिक्स डिपार्टमेंट। आज जो अवेयरनेस का प्रोग्राम जो है वो यहाँ पर पेश किया गया है, दैट इज़ अ वेरी गुड स्टेप। और स्पेशली इसके अंदर जो एक प्रपोजल रख दिया गया है कि अगर निकाहनामे के अंदर ही इस चीज़ को रख दिया जाए कि बिफोर मैरिज अगर हस्बैंड एंड वाइफ अपना टेस्ट करवा लें थैलेसीमिया का, तो इट इज़ वेरी गुड। और सबसे बड़ी बात है कि अभी हमने जो प्रपोजल रखा इसको इम्प्लीमेंट करने की ज़रूरत है, क्योंकि हमारे माशरे में आपको देखिए। अस्सलाम वालेकुम अदा।
अॼु हिते असांजे कॉलेज गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नवाबशाह में थैलेसीमिया अवेयरनेस प्रोग्राम थियो जेको तमामु ई निहायती बहितरीनु हो ऐं मां सम्झां थी त शायदि इन जी तमामु घणी थैलेसीमिया में जो खून हमारे अंदर बनता है वो उन बच्चों में नहीं बनता, तो थैलेसीमिया की अवेयरनेस के लिए ये जो प्रोग्राम हमारे नवाबशाह गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नवाबशाह में ऑर्गेनाइज़ किया था, ये अवेयरनेस होनी चाहिए। बच्चों को पता होना चाहिए कि आगे अगर वो बड़े होंगे और उनकी शादियां होंगी बग़ैर टेस्ट किए हुए तो उनको ये बीमारी लाहक हो सकती है उनकी आने वाली नस्लों को। तो आने वाली नस्लों को बचाने के लिए हम ज़रूरी है कि हम इस तरह के प्रोग्राम को ऑर्गेनाइज़ करें। थैंक यू। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिन अवेयरनेस सेशन में प्रिंसिपल डॉक्टर मोहम्मद सादिक शाह, डायरेक्टर ऐं ॿियनि महिमाननि जूं जिन थैलेसीमिया जे बारे में आगाही ॾिनी। कैमरामैन ग़ुलाम नबी मल्हा सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।